उनखां पोइ असां पंहिंजे अॼोके महिमान ख़ासि ऐं टे अहम स्पीकर साईं यूसुफ सिंधी साहिबु जिन खे गुज़ारिश कंदासीं साईं अचनि ऐं पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं यूसुफ सिंधी साहिबु सिंधी अदबी संगत जो अॻूणो मरकज़ी सेक्रेटरी जनरल बणो आहे। दोस्तों जी सिंध ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि, पर दोस्त तमामु घणियूं ॻाल्हियूं करे विया। अहमद सोलंकी वेठो आहे, उहो ॻाल्हाईंदो, ऐं सम्झां थो त काफ़ी सुठे अंदाज़ सां ॻाल्हाईंदो। ॿिए दोस्त सां ॻाल्हायो आहे। सुबुह मां मूं ॾिठो पिए त बांग्लादेश ढाका में आज़ादी मीनार, उते बांग्लादेश जो जेको नओं वज़ीर आज़म थियो आहे ऐं हज़रत इख़्तिलाफ़ इक़्तिदार ऐं असेंबली मेंबर ऐं शागिर्द तनज़ीमूं उते विया हुआ। उते हुन ख़रात तहसीन पेश कयो ऐं उन मीनार ते हुननि अॼोके ॾींहं खे मल्हायो। उनखे आज़ादी जो मीनार चवंदा। हक़ीक़त हीअं त जॾहिं 47 में पाकिस्तान, मशरक़ी पाकिस्तान, मग़रिबी पाकिस्तान आज़ादु थिया त 48 में जॾहिं जिन्ना साहब ढाका जो दौरो कयो त उते हुन ऐलान कयो त पाकिस्तान जी क़ौमी ॿोली फ़क़ति उर्दू थींदी। छाकाणि त उन वक़्तु उर्दू पाकिस्तान जे 7% माण्हू जी ॿोली हुई ऐं 56% माण्हू जी ॿोली बंगाली हुई। त बंगालियुनि इन ॻाल्हि ते एतिराज़ु कयो, रजिस्ट कयो त असांजी ॿोली तमामु वॾी ॿोली आहे ऐं तंहिं करे असांजी ॿोलीअ खे बि क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। ऐं जंहिंजे नतीजे में इहा मूवमेंट हलंदी रही। 21 फरवरी 1951 में जॾहिं ढाका में असेंबली, सूबाई असेंबली जो इजलास पियो थियो त उन जे अॻियां ढाका जे जेके शागिर्द हुआ उन्हनि मुज़ाहिरो कयो ऐं रजिस्ट कयो त भई उर्दू ॿोली सां गॾु बंगाली ॿोली खे बि क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। उन ते गोलियूं हलायूं हुयूं ऐं पहिरियों शागिर्द जेको शहीद थियो उहो जो नालो अबू बरकत। अबू बरकत इन ॿोलीअ जो बंगाल में पहिरियों ई शहीद हुयो ऐं 4 ॿिया शागिर्द शहीद थिया। ऐं इन खां पोइ ढाका में वॾा हंगामा थिया। ॿिए ॾींहुं 22 फरवरी ते उन्हनि जेके उन ॿोलीअ जे मुज़ाहिरे में शागिर्द शहीद थिया उन जनाज़ो खयो। उन जनाज़े में तमामु घणा माण्हू शामिलु थिया ऐं नतीजे में कुझु वक़्त खां पोइ जॾहिं मशरक़ी पाकिस्तान जूं हालतूं ख़राबु थियूं त उन्हनि उर्दू सां गॾु इहा बंगाली ॿोली खे बि क़ौमी ॿोलीअ जो दर्जो करायो। पोइ इन ते तहरीक वरितो त भई हिकिड़ो ॾींहुं दुनिया में अहिड़ो मल्हायो वञे जेको मादरी ॿोली जो ॾींहुं हुजे। उन में UNO जी जनरल असेंबली बांग्लादेश ऐं प्लस 22 मुल्कनि हिकिड़ी करार पेश कई त भई 21 फरवरी खे मादरी ॿोली जो ॾींहुं करे मल्हायो वञे। उहो 17 नवंबर 1999 ते जनरल असेंबली अक्सरियत राय सां इहो तय कयो त 2000 खां सॼी दुनिया में 21 फरवरी खे मादरी ॿोली जो ॾींहुं करे मल्हायो वेंदो ऐं 2000 खां पोइ अॼु ॾींहं ताईं सॼी दुनिया में 21 फरवरी खे मादरी ॿोली जो ॾींहुं करे मल्हायो वञे थो। पर उनजो बुनियादु ढाका में रखियो वियो। ढाका में 21 फरवरी 51 में जेके नौजवान शहीद थिया उन्हनि पंहिंजी ॿोलीअ खे बचाइण लाइ जेको जान जो नज़ार ॾिनो, उन नतीजे में अॼु असां सभिनीनि में उहो तहरीक आयो आहे त असां पंहिंजी ॿोलीअ जे बचाइण लाइ कोशिशि कयूं। हाणे रुॻो ईअं कान्हे त ढाका जे माण्हुनि उन्हनि माण्हुनि जदोजहद कई। असांजी पंहिंजी ॿोली लाइ बि जदोजहद शामिलु रही आहे। असां वञूं टोड़ तहरीक में बि पंहिंजी ॿोली जे बचाइण लाइ जदोजहद शुरू कई ऐं 1967 में शागिरी में जॾहिं ॿोली जे हवाले सां वञूं टोड़ जे हवाले सां जुलूस निकितो त उते जे सेटलरनि सिंधी माण्हुनि ते फायरिंग कई ऐं हिकिड़ो नौजवान शहीद बिलू पवार शहीद थियो जेको सिंध में ॿोली जो पहिरियों शहीद हुयो। असांखे उन्हनि माण्हुनि जे बारे में मालूमात कान्हे, असां जनरल त ॻाल्हायूं था। उनखां पोइ जॾहिं इलेक्शन थी त वोटर लिस्टूं थधई ॿोलीअ में छपाए मूवमेंट हली। उन में अख्तर बलोच, रियाज़ मेमन ऐं ॿियनि काफ़ी औरतुनि शागिर्दनि बुख हड़तालूं कयूं, जेल में विया। उनखां पोइ अल्ताफ़ मरकानी ॻाल्हि कई त भुटे साहिबु पाकिस्तान जो जेको हाणोको आहिनि उन में हिकिड़ो आर्टिकल आहे त सूबाई असेंबलियूं
पंहिंजी ॿोलियुनि खे मक़ामी ॿोलियुनि खे उन्हनि जी तरक़ी उन्हनि जे तरोइज लाइ क़दम खणी सघनि थियूं। पोइ 72 में 7 जुलाई 72 ते असेंबली सिंधी ॿोली बिल पेश कयो, जंहिं ते वॾा हंगामा थिया। हिकिड़े शाइर चयो उर्दू का जनाज़ा है ज़रा धूम से निकिले। हक़ीक़त में असां उर्दू ॿोली जे ख़िलाफ़ु कोन आहियूं। उर्दू ॿोली त ग़ालिब जी ॿोली आहे, इक़बाल जी ॿोली आहे, मीर दर्द जी ॿोली आहे। उर्दू ॿोली असांजी पंहिंजी ॿोली आहे। असां कंहिं ॿोली जे ख़िलाफ़ु कोन आहियूं। छो उर्दू ॿोली बि हिकिड़े माण्हू जे हल्के जी मादरी ज़बान आहे। कंहिं ॿोली ख़िलाफ़ु थियणु, कंहिं ॿोली ख़िलाफ़ु नफ़रत पैदा करणु, इहो असांजो मर्क न आहे। पर उन वक़्तु हालतूं अहिड़ियूं थियूं जंहिं करे काफ़ी माण्हू शहीद अब्दुल रज़ाक ऐं ॿिया शहीद थिया ऐं इहे पोइ मामिलो हलंदो रहियो। त अॼु ॾींहं ताईं असांजी जेका क़ौमी तहरीक आहे उन में ॿोली जो इशू बुनियादी इशू रहियो आहे। ऐं भायां थो त आख़िरी ॻाल्हि कंदुसि त ॿोलियूं कॾहिं बचंदियूं जॾहिं ॿोलियूं मार्केट जी ॿोली थींदी। जेसिताईं मार्केट जी ॿोली नथी थिए तेसिताईं तव्हांजी ॿोली बची न सघंदी। मार्केट जी ॿोली में हिते मूंखे अची हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त थी त हर शइ असांजी ॿोली में लिखी पई आहे। तव्हां साइन बोर्ड अल्ताफ़ जो साइन बोर्ड ॿिया टिया मैसेज ॿोली में लिखंदा, तव्हांजी ॿोली वधंदी। ऐं ॿी सूरत में ठीकु आहे ॿोली त रहंदी, ॿोली कॾहिं तब्दील नथी थिए, पर ॿोलीअ जी शकल बदिलजे थी। मिसाल मोहन जी दड़े जी ॿोली आहे, मोहन जे दड़े जी ॿोली कहिड़ी आहे? ॿी ॿोली कोन, असांजी ॿोली हूंदी, पर उन स्क्रिप्ट ॿियो हुयो, तंहिं करे हिन वक़्तु ईंदे 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 उहो शइ ॿोली अहिड़ी आहे। हाणे जेका असीं ॿोलियूं था, शाह लतीफ़ जी ॿोली असांखे ॾाढा ॾुखी थी लॻे। सो ॿोलियूं ॿियनि ॿोलियूं में लफ़्ज़ वठंदियूं आहिनि। ऐं दुनिया में जिते जिते तव्हां विया हूंदो, बांग्लादेश, चीन, ईरान, त उते पंहिंजी ॿोली में साइन बोर्ड, पंहिंजी ॿोली, ईरान में, चीन में, ॿियनि मुल्कनि में पीएचडियूं सभु कमकारियूं पंहिंजी ॿोलीअ में कया वञनि था। बहरहाल मौज़ू ॾुबो आहे ऐं शागिर्द शाख जी वॾी महिरबानी, महबूब सिंधी जी वॾी महिरबानी जो अॼोकी मल्हायो, तव्हांजी महिरबानी जी। वॾी महिरबानी साईं यूसुफ सिंधी साहिबु।